अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, मैं जवाद अहमद ऐं तुसां ॾेखो पिया मेरा यूट्यूब चैनल JD सिंधी। व्यूवर्स हिले मैं सुबुह दा सवेले वेंदा पिया ॻोठ मेरे को भरा वणनि फार्म 11 12 दे एग्ज़ामिनेशन। हिले इथां ममदी मोड़ ते गाड़ी पार्क की से खड़ा वाले ही थी पॉइंट ते चढ़सूं। हिले पॉइंट अच असां चढ़ बैठ्यूं शुगर मिल वाली। हिले मां लथा या पॉइंट चूं चौंक ते हिले ॻोठ वेंदा पिया हीअं पंध। हिले मैं ॻोठ पुॼी गया हीअं इथां। हुण मां ऐं मदद वेंदे पियो मुस्तफ़ा खान निज़ामाणी दे ॻोठ उथई कॉलेज। उथई फार्म भराईसूं 11 12 दे एग्ज़ामिनेशन फार्म भरा पीछे वापसी वेसूं। हिले असां कॉलेज दे अंदर पुॼी वियूं। हुण इथई फार्म भराए थी कॉलेज अच। हिले मैं वापसी आ गया यहाँ मिल ते। हुण इथई साॻी पॉइंट ते चढ़सां वेसा मैं हैदराबाद। हिले मैं पॉइंट अच चढ़ बैठा आहियां। हिले पहुतियूं असां हैदराबाद। हिकु त रश एॾी ॾाढी आहे, ॿिया बस सफ़ा स्लो हलाईंदा ड्राइवर। 1.5 कलाक वाला सफ़र 2 कलाक अचे पुॼाईंदा असां हैदराबाद। ॿ माण्हू थक पवंदा आहे।